वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम सुबह मेरा में या हिंदी प्रोग्राम से ताबन के सुरहान चाहे जेके नंबर रिश्तन के जोड़े थी जे हर पैक में कैसे नमत मौजूद हैं 10 रुपए कोठी 10 लाख रुपए ताईं ये नाज़रीन ताले सुबह असां वटि बेहतरीन जेके मेहमान मौजूद आहिनि ख़ासि तौर ते ॻाल्हि हली रही त माकड़ जे हमले जी जेके असांजे फसलनि ते कयो वियो हिन जो हमिलो आहे पर उन्हनि खे कीअं घटि कजे छा ख़ासि तौर ते कहिड़ी वजूहात जी वजह को हीअं थियनि कहिड़ी फैसिलिटीज़ छा हुकूमत उन लाइ छा थी सोचे कीअं करणु घुरिजे सर मां जी पहिरियों बि इहा ॻाल्हि कई हुयमि त हाणे ॾिसो माकड़ त एतिरे हद ताईं काफ़ी सिंध जे काफ़ी उन्हनि इलाइक़े फसलनि खे तबाह त करे रही पर उन खे पोइ माण्हू जेको खाई करे ई ख़तमु था करनि त छा इहो को हल आहे हिन जो न हल त इहो कोन्हे को पर इहो आहे त टाइमली जेको आहे सो हाणे त हिकिड़े पासे असां दावा था कयूं त असां हेतिरी साइंटिफिक डेवलपमेंट कई आहे हेतिरी असां तरीक़े कई आहे पर इहो असांजी पंहिंजी डिपार्टमेंटल जेके डिपार्टमेंट्स कंसर्न आहिनि उन्हनि जी सुस्ती आहे जो टाइमली उन्हनि ते जेको आहे स्प्रे वग़ैरह कनि या एक्शन्स जेके थियनि था ॿिया त उन्हनि खे रोके सघिजे थो पर हाणे उहा सुस्ती खे ज़ाहिर आहे उहो डिपार्टमेंट ई बहितर सम्झी सघे थी सवेल अॼु पाण ॻाल्हि पई कई हुनजी हा न इट्स ऑल राइट त ॻाल्हि पई कईसीं त हीअ जेका मटीरियल डेवलपमेंट आहे इहा फर्स्ट टाइम हिस्ट्री में कोन्ह थी आहे माज़ीअ में इन क़िस्म जा मिसाल मिलंदा जीअं एलेक्जेंडर जे लाइ हिकिड़ी सिकंदर जे लाइ हिकिड़ी आहे त हुन वटि हिकिड़ो मिरर हूंदो जंहिंमें उहो पंहिंजी आर्मी जी मूवमेंट ॾिसंदो जेके तव्हां अॼुकल्ह जी मोबाइल चओ या कुझु बि चओ या जेको कुझु बि चओ CCTV चओ त हिकिड़ी त इहा ॿी ॻाल्हि उन खां अलावा असांजा जेके सिंधीअ में लोक कहाणियूं आहिनि उन्हनि में लोक कहाणियूं ख़ासि करे डॉक्टर नबी बख्श साहिबु 7 जुल्द उन्हनि जा 8 जुल्द तयारु कया जेके सीना ब सीना सदियुनि खां वठी उहे रिवायतूं हलंदड़ हुयूं ऐं कहाणियूं हलंदड़ हुयूं उन्हनि कहाणियुनि में हिकिड़ी टर्मिनोलॉजी यूज़ थींदी आहे टर्म यूज़ थींदो आहे उॾाम खटोलो त भई उहो हमरा जेको आहे सो हुन खट ते वेठो वठी उॾामे ॿिए शहर पहुची वियो ऐं इहो सदियुनि खां वठी इहा रिवायत हलंदी आहे त इन लाइ बि हिकिड़ी थ्योरी आई त आहे त जेको आहे सो इन क़िस्म जी उन ज़माने में अॼु खां सदियूं अॻु में का अहिड़ी क़िस्म जी शइ हुई जीअं अॼुकल्ह जा जहाज़ आहिनि हेलीकॉप्टर्स आहिनि हाणे हुनजो नालो खणी हेलीकॉप्टर हिन जो असां अॼुकल्ह दौरान रखियो आहे पर हिकिड़ो आम सिंधी ॻोठ वारो हुनखे उॾाम खटोले जो नालो ॾींदो आहे खट वांगुरु हुन ते वेठो वठी उॾामियो त अहिड़े क़िस्म जूं डेवलपमेंट्स पोइ उहे डेवलपमेंट्स हाणे छा आहे जो वरी थ्योरी इहा आहे त अलाह रब्बुल इज़्ज़त नेचर में हिकिड़ियूं लिमिट्स रखियूं आहिनि जॾहिं इंसानु उन लिमिट्स खे क्रॉस थो करे रिवर्स थी वरी वापसि अची उते ई बीहे थो हिकिड़ी हद ताईं त तव्हां करे सघो था तरक़ी या हद ताईं त तव्हां जेको आहे उन लिमिट्स खे क्रॉस कयो छो जो जंहिंमहिल माण्हू लिमिट्स क्रॉस थो करे त पोइ वरी उहो मटीरियली एतिरो उन खां इम्प्रेस थिए थो जो हुनजी कैरेक्टर या उन्हनि जो जेको हिकिड़ो ज़ालमाना रवैयो आहे हा उन में बि इहा ई अर्ज़ु पियो कयां त उहो बि हिकिड़ो मिसाल आहे ईअं ई त अॼु खां 5000 या 7000 साल अॻु में जो इहो जेको शहर एतिरो आबाद आहे उन में अॼुकल्ह जी जेके आम शहर में बि एतिरियूं फैसिलिटीज़ कोन थियूं नज़र अचनि जेके मुंहिंजे दड़ में जेके एतिरो ड्रेनेज सिस्टम ठहियलु आहे रोड रस्ता ठहियल आहिनि प्लानिंग सां घर नक्शे में तव्हां ॾिसंदव अटैच बाथ्स ठहियल आहिनि ऐं स्विमिंग पूल्स ठहियल आहिनि उन में त इहो आहे त अॼु खां 5-7 साल अॻु में बि इहे शयूं मौजूदु हुयूं को फर्स्ट टाइम ईअं कोन्ह थी आहे हीअ का तरक़ी आहे जो असां कयूं पिया था हाणे हिन वक़्तु असां बाज़ारि तरक़ी त कयूं पिया था पर तव्हां इहो असां विसारे था छॾियूं त हर वक़्तु हीअ दुनिया एॾे ख़तरनाक उन पॉइंट ते बीठल आहे जो सिर्फ़ु बटण दॿाइण जी देरि आहे न एटॉमिक वार देरि घणी लॻंदी सॼो वरी इहो मुंहिंजो दड़ो थी वेंदो न दुनिया ॿिए पासे खां वरी इहे नेगेटिव शयूं त गॾु गॾु डेवलप थियनि पियूं थियूं न छाजो इन पुठियां उहा ई हवस आहे न उहा ई शइ आहे त हाणे इहे माण्हू उहे आहिनि जेके सॼी दुनिया खे कंट्रोल करण था चाहिनि एटम बम उहो ई रखियो वेठा आहिनि हाँ ये खन्नास इंसानी जहन में हमेशा से रहा है कि वो सबको गुलाम बना ले और बहुत आका बन जाए किसी भी हद तक यानी पैसों की हद तक शहनशाहियत की हद तक ब्यूरोक्रेसी में भी मैं बड़ी चीज़ बन के पता नहीं क्या कर लूँ लोगों को गुलाम बनाने की हवस रही है अल्लाह ताला को ये चीज़ पसंद नहीं की अल्लाह ने सबको आज़ाद पैदा किया हर इंसान को आज़ाद पैदा किया तो वो फिर वो ये चीज़ नहीं मानता और फिर वो हर फिरौन को हर नमरूद को हर शद्दाद को ख़त्म कर देता है किसी के भी हाथों हर एक के उस ज़माने के किसी भी शख्स के हाथों तो ये सब है इस वक्त भी एक हुकूमत अपने आप को फिरौन और शद्दाद समझ रही है और उसने भी बहुत हैबतनाक बम बनाए हुए हैं उसने
हाइड्रोजन बम बनाया हुआ है, उसने न्यूक्लियर बम बनाए हुए हैं, उसने नाइट्रोजन बम बनाए हुए हैं, ऑक्सीजन सीज्ड बम बनाए हुए हैं, ऐसे ऐसे बम्स हैं कि जो इंसानियत को, लेकिन फिर लगता यही है कि कुरान में है कि ए लोगों, क़यामत तो जब आएगी जब रुई के गाले की तरह ये पहाड़ उड़ने लग जाएंगे, तो हो सकता है कि यही चीजें हों। फिर लोग कह रहा हूँ पहाड़ जो है रुई के गाले की तरह उड़ने लगे। अल्लाह ताला को ये चीज पसंद नहीं है कि आप उससे टक्कर लें। बनाया तो उसने है ना। गॉड से मुराद ही क्या है? जी, ओ और डी। मुराद है जी से जनरेटर, जनरेट किया उसने, ओ से ऑपरेटर और डी से डिस्ट्रॉयर। उसने जनरेट किया, ऑपरेट कर रहा है, अब डी की तरफ जाना है। तो डी की तरफ जब जाएंगे हम अपनी हिमाकतों से जाएंगे, याद रखिए। उस वो तो इंसानों को देखना चाहता है, उसी ने बनाया है, और उसकी सबसे बेहतर मखलूक है। उसने जो खल किया उसमें एहसन तकवीम है ये कि इंसान जो है सबसे बेहतर, लेकिन ये खुद अपने लिए अपनी बुराइयां अपने आप तलाश कर रहा है। एक अजीब बात थी कि हजरत नूह का वाक़या है कि उन्होंने कह दिया कि तबाह कर दे, और नबी की बात तो टाल नहीं सकते, तबाह कर दी। जब दुनिया तबाह हो गई तो हजरत नूह से फरमाया कि तुम ऐसा करो कि अब तुम बड़े बड़े मटके होते हैं ना, ये मटके ये बनाओ बहुत। जब उन्होंने हजारों की तादाद में बना लिए तो फिर हुक्म हुआ को अब इसको तोड़ दो। तो हजरत नूह ने कहा अल्लाह, मैंने कितनी मेहनत की, ये किया और वो किया, और रात दिन एक करके मैंने बनाया, तो अब मैं इनको तोड़ दूं? उसने कहा देखो नूह, न तुम्हारा पानी था न तुम्हारी मिट्टी थी, ये सब हमारा था। तुमने सिर्फ जरा सी मेहनत की और तुम्हें कितना बुरा लग रहा है, और तुमने तो दुआ मांग दी थी हमारी, जिसकी हम हर चीज हमारी थी, है ना। तो अल्लाह ताला को अपनी उम्मत बहुत प्यारी है, ये बात नहीं है, और सबसे ज्यादा ये जो एहसन तकवीम किया। लेकिन अब इन लोगों ने क्या किया है कि अपनी तबाही का रास्ते खुद तलाश कर लिए हैं, खुद बना लिए हैं। तो अच्छा, उसमें ना तो अब ये आपस की मोहब्बतें रही हैं। अब आप अंदाजा लगाइए, एक मैच हो रहा है, कल परसों अफगान से मैच हो रहा था ना, और ऐसे लड़ रहे हैं कि जैसे एक मैच में, यानी खेल में लड़ रहे हैं, जातियात में। यानी हम इतने गिरते जा रहे हैं, इतने गिरते जा रहे हैं कि खेलों पे लड़ने लग जाए, किसी चीज पे लड़ने लग जाए। एक खेल के मैदान में गेम एंजॉयमेंट के लिए होता है, एंजॉयमेंट के मानू खुशी दे या थोड़ो माइंड टूनी के अना जो मसलो न ठाए। अच्छा, उसको पसंद क्या है सबसे ज्यादा? एक बात बता दो, उसको हक और सब्र। बिल्कुल, अल्लाह को वतवासो बिल हक व वतवासो बिस सब्र, वो दो ही चीजों को पसंद करता है, हक को और सब्र को। वो हमसे खत्म होता जा रहा है, सब्र है। अब तो हम कम से कम जल्द में जल्द हर चीज, अगर हम किसी जगह देख लें अपने आप को, तो मोटरसाइकिल और कारें और बस एक ट्रैफिक पे चल रहे हैं, यहाँ रुकेगी, दूसरा यहाँ खड़ा हो जाएगा, तीसरा यहाँ आने वाले को जगह नहीं देगा, सब जमा हो जाएंगे। ट्रैफिक अब कहते हैं कि वो हो गया, जैम पैक हो गया। जैम पैक कैसे होगा? आपने खुद किया, किसी और ने नहीं करवा। किथे किथे ॾिसो ट्रैफिक जी ॻाल्हि तव्हां कई, त मूं पहिरियों बि पंहिंजे प्रोग्राम में कई, त ट्रैफिक सिग्नल जेके बंदि आहिनि, जिथे एक्टिव बि आहिनि उन्ही खे बि फॉलो नथो कयो वञे, इन जल्दी जी ही वजह को। इहो सभु इहो जी इंसान में हूंदो आहे, त अॻिते वधण जी हसद जेलस, इहे ई इंसान खे पंहिंजे जेका नाकाम जी ऐं चाहींदमि त नाकामी आई आहे, मुकम्मल नाकामी आई आहे। साईं, तव्हां बिल्कुलु सही था चओ त इहा इंसान जी आहे, ऐं असांजी छोटकारो ऐं पनाह जो रस्तो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहो ई आहे त अलाह ऐं उनजे रसूल जा जेके ॿुधायल रस्ता आहिनि उन्हनि जे लिमिट्स में रहूं। जीअं साईं इहो चयो त सब्र जेको आहे, सब्र खां वधीक ॿी का अहिड़ी शइ आहे कान। हर जॻह ते त तव्हां जेको बेसब्रा थी कंदो त पोइ त डिस्ट्रक्शन ईंदी न, ऐं उहा डिस्ट्रक्शन तव्हांखे पाण खे बि अफेक्ट कंदी। ईअं न आहे त इंसान पाण बची थो वञे, पाण बि तबाह थो थिए। किथे असां ते उन असरात अचनि। हाँ, हम लोग जो हैं हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को मान तो रहते हैं, पर जो उन्होंने बातें जबरदस्त बताई उस पर अगर अमल कर लेना तो ये मुआशरा ऐसा सुधर जाए। आपने फरमाया आइडियल मुआशरा हो जाए। मिसाल के तौर पर हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने कहा हजरत आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु तआला अन्हा से कि ये जो तुम्हारे फल है ना, इनके छिलके बाहर ना फेंकना, कि मुबादा पड़ोसियों ने न खाए हों, उनके बच्चों ने, तो वो उनके उसके दिल में आइज में, और नहीं तो आप उनके घर में पहुंचा देना, और नहीं तो बाहर नहीं फेंकना। ये तमाम ऐसी चीजें हैं। अच्छा, आपने एक दफा एक सहाबी थे,
और जोर जोर से कुरान शरीफ पढ़ रहे थे, आप जा रहे थे, रात का टाइम था, कोई 1 बजे का। आपने कहा ये क्या है, हजरत उमर रज़ियल्लाहु, तो आपने कहा ये क्या है, इतनी जोर से खटखटाया दरवाजा। बोलेंगे उमर, आपके ऊपर भी एक तो नींद का हक भी है ना, बिल्कुल करें। दूसरे ये कि आपके पड़ोसी भी आपके साथ रहते हैं, कम से कम वो डिस्टर्ब तो ना हो। भले तक ये कुरान आपने ऐसी बातें बताई। अब हमारे यहाँ क्या होता है माइक कि एक डीबीज कहलाती है, ये डिसिबल्स कहलाती है, ये जो आवाज का पैमाना है ना, हर चीज का पैमाना होता है, आवाज का पैमाना डिसिबल्स कहलाते हैं। ये 65 से 80 इंसान को बर्दाश्त है। सही इससे कम में आदमी ऐसे करेगा, और कम हो, और ज्यादा होगी तो उसको नागवार होगी। अब हम देखते हैं कि मुकद्दस मकामात पर भी 6 लाउड स्पीकर लगा के पूरी शिद्दत के साथ उनको पूरा बढ़ावा दिया जाता है, और वो भी चीख रहा होता है पूरी। ये एब्सोल्युटली रॉन्ग है। अच्छा, अब कहना शुरू करते हैं तो फिर वो बात आ जाती है, लेकिन ये चीजें एक मुआशरे में अच्छी काउंट नहीं होती, अच्छी काउंट नहीं होती। मजहब हमें इन चीजों की इजाजत ही नहीं देता। मजहब हमें बिल्कुल बिल्कुल लिमिट में रखता है। ये थोड़ी कि आप पड़ोसी का खाना खराब कर दें। इससे साहब मां एकड़ो ब्रेक वठदम, ब्रेक को पोइ सलीम सिद्दीकी साहब को इहो ज़रूरु पुछण चाहींदमि त पाण एतिरा बहितरीन जेके राइटर बि आहिनि, एतिरा पुराणा हिस्ट्री जा जेके उन्हनि किताब पढ़िया आहिनि, पर आउं सोचियां त अगरि उन्हनि में जेके पहिरें दौर जा जेके माण्हू हूंदा हुआ त उन्हनि खे महिनत जो फल मिलंदो। छा अॼुकल्ह जे दौर में छा उहो महिनत जो फल इंसान खे मिले थो? पर हींअर वठंदमि हिकिड़ो ब्रेक, इन ब्रेक खां पोइ कंटिन्यू कंदासीं। इन प्रोग्राम सां ताबुन कयो आहे सुरहाण चाहे, जेकॾहिं वरिष्ठनि खे जोड़े थी। कार्य न वञो, सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन। नाज़रीन प्रोग्राम सां ताउन कयो सुरहाण चाहे, हिकिड़ी कॉल मौजूद आहे। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी, केरु किथां खां पंहिंजो तारुफ़ कराईंदा? हा भेण, शहर नसीराबाद खां मीर शेख थो ॻाल्हायां। अवांखे भलेकार। ऐं कीअं शेख साहब? अल्लाह जी महिरबानी, अल्लाह जा लख एहसान, तव्हांजी दुआऊं। तव्हां पुछो भेण, तबियत ठीकु आहे? बिल्कुलु ठीकु, अल्हम्दुलिल्लाह। जी, छा चवणु चाहींदा असांजे प्रोग्राम जे लाइ अॼु? हा, ॾाढी ज़बरदस्त इंसानी नाते सां जेके समाज ते मुआशरे ते असांजा ॿई महिमान ॻाल्हियूं कनि पिया, त आउं बि ज़रूरी सम्झुमि त आउं हिननि में शेयर कयां। जी जी बिल्कुलु। सभ खां पहिरियां त मां ईअं चवां त मौलाना उबैदुल्लाह सिंधीअ जो कौल आहे त दुनिया जी हर मुसीबत ख़तम थी सघे थी जॾहिं जाइल ख़ामोश रहनि, इल्म राह ते ॻाल्हि कनि। सही, ज़बरदस्त, बिल्कुलु। गौतम ॿुध खां कंहिं पुछो त गौतम, इंसान ऐं जानवर में फ़र्क़ु कहिड़ो आहे? गौतम चयो त पंहिंजे लाइ जेको जिए उहो जानवर आहे, जेको ॿिए जे लाइ जिए उहो इंसान आहे। ज़बरदस्त, सही, बिल्कुलु। कहिड़ी ॻाल्हियुनि खे वठंदासीं? हिन समाज खे, हिन मुआशरे खे टिनि शयुनि बिगड़ियो आहे, ऐं वॾे में वॾो ॾोह असांजो पंहिंजो गुनाह पंहिंजो पाण था कयूं। केर बि कंहिंखे ॿियो नथो मारे, हर को पंहिंजो पाण खे थो मारे। फ़र्क़ु सिर्फ़ु इहो आहे जेको असांजी जहालत, जेको असां चवंदा आहियूं शौर आहे, पर शौर कोन्हे, जहालत आहे। जेकॾहिं इहा जहालत बि इन जे ई करे आहे त जेकॾहिं तव्हां वटि हिकु मोबाइल नओं दॿो वठो था त उन में बि अंदरि हिकिड़ो किताब पियल आहे। हिन किताब खे पढ़ो था त हीअ मोबाइल केतिरी कैपेसिटी आहे, हिन में केतिरा नंबर सेव थींदा, हिन जी बैटरी केतिरी हलंदी, हिन में कीअं थींदो, छा आहे छा न आहे। ऐं तव्हां जेका बि कंप्यूटर शइ वठो या न, पर जेको असां इंसाननि जे लाइ अल्लाह साईं पंहिंजो किताब मोकिलियो आहे त असां उन्हनि खे पढ़ी पाण खे यूज़ छो नथा कयूं? जेको हुन क़ुरान जी तालीम खां परते आहे उहो ईअं ई धिकनि था वञे हूंदो, खणी केर बि कुझु बि करे कुझु न थींदो जेसि ताईं क़ुरान जी तालीम खे न सम्झंदा। सही, ॾाढी ख़ूबसूरत, ॾाढी सुहिणी ॻाल्हि कई। वॾी वॾी महिरबानी, तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थियो। सलीम साहब, तव्हां सवाल कयो पहिरियों, अॻु में उन जो जवाबु ॾींदा तव्हां असांखे? तव्हां बि चयो त ऐं पोइ हिननि जेको कॉलर्स आहिनि उन्हनि लाइ अॻु में त अदा त तमामु सुठी ॻाल्हि कई। मां बि इहो ई चवणु चाहींदुसि साॻी त तव्हां बि चयो त अॻु में जेके राइटर्स हूंदा हुआ त उन्हनि जो ऐं अॼुकल्ह जा जेके राइटर्स आहिनि, अॼुकल्ह जेको तव्हां जेके पहिरियों हिस्ट्री जूं किताबूं जेके तव्हां पढ़ियूं उन्हनि में तव्हांखे घणो वधि में नज़र आयो हूंदो त
केतिरियूं माना उन्हनि तकलीफ़ूं ॾिठियूं उन्हनि खां केतिरो सब्र आहे ऐं हाणे असांजे जेको माण्हू जिदत आहे हर शइ फैसिलिटीज़ प्रोवाइड आहिनि पोइ बि सब्र कोन्हे ऐं महिनत करण खां उहे लाराइनि था चवनि था महिनत में असांखे कुझु कोन मिलंदो इहो न त जेको अॼुकल्ह सोसाइटी में असां वटि मटीरियलिज़म जेको डोमिनेट थी वियो आहे असांजी नफ़्सियात खे बि उन जेको आहे मुतासिर कयो आहे हुन ज़माने में अॼु खां 100 साल अॻु या अॼु खां 40-50 साल अॻु में ताईं जेको माहौल हो हुननि जे किताब लिखण जो मक़सदु कमर्शलिज़म न हूंदो इहो कोन हूंदो त मार्केट में विकिणी वञे ॾोकड़ कमाइनि या पैसा कमाइनि इहा शइ डोमिनेट न हूंदी थी सघे थो कंहिं हद ताईं हिकिड़ी लिमिट ताईं हुजे त भई ठीकु आहे हिन जी रिकवरी थी वञे या एतिरा पैसा खे ख़र्चु कया अथऊं पर इन लिमिट ताईं कमर्शलिज़म जे हद ताईं कोन हूंदो त इन में एतिरा ॾोकड़ कमाया या ईअं कया हुनजो मक़सदु लिखण जो हूंदो हो त सोसाइटीअ जे अंदरि बहितरी अचे माण्हुनि जे किरदार में बहितरी अचे माण्हुनि जे इख़लाक़ियात में बहितरी अचे त हुननि जो मक़सदु उहो हूंदो ऐं उन जो हिकिड़ा असरात थींदा हुआ उन अॼु खां तव्हां 30-40-50 साल अॻु में जा जेके नाविल आहिनि उहे खणी ॾिसो उन्हनि जी सेंट्रल आइडियाज़ खणी ॾिसो उन में अॼुकल्ह जे हिन में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे अॼुकल्ह जेके असां किताब अचनि पिया मार्केट में या लिखजनि पिया त उन में टोटली कमर्शलिज़म जो हिकिड़ो फैक्टर नज़र अचे थो ऐं ज़ाहिर आहे पोइ उन जा असरात बि ओड़ा ई अचनि था ज़ाहिर सोसाइटीअ ते बि उहो ई असरु पवनि था आम माण्हू ते बि उहो ई असरु पवे थो मूं वटि पुराणा काफ़ी किताब अहिड़ा आहिनि पार्टीशन खां अॻु में जा पियल आहिनि मूंखे एतिरे ताईं जो काफ़ी हिंदू राइटर्स जा किताब मूं वटि पिया आहिनि जिन पाण सगोरनि जी शान में एतिरो त सुठो लिखियो आहे मूंखे त हैरत थींदी आहे त हिंदू राइटर्स इंडिया जे अंदरि एतिरा सुठा मतिलबु पाण सगोरनि जी शान में उन्हनि जी हिस्ट्रीअ ते उन्हनि जी लाइफ हिस्ट्रीअ ते एतिरो लिखियो आहे ऐं उन्हनि जा जेके पॉज़िटिव मतिलबु जेके इख़लाक़ियाती पहलू आहिनि उन्हनि खे एतिरो उजागर करे आम माण्हू ताईं पहुचाइण जी कोशिशि कई अथनि बेहतरीन ॾाढी खूबसूरत ॾाढी सुहिणी ॻाल्हि कही है वैसे साहब यही सवाल मैं आपसे करूँगी कि आजकल के दौर के आजकल जे जेके नौजवान आहिनि जो कंहिं बि फील्ड में हिकु त सेटिस्फाई त आहिनि कोन हिन कंहिंजी फील्ड सां पर हू चाहिनि था त असां हिन फील्ड में पंहिंजी महिनत कयूं था त असांखे उन जो अजुर छो नथो मिले असांखे अॻिते छो नथो कयो वञे प्रोमोट छो नथो वञे उहे शयूं मिलनि बि वञे पियूं पोइ बि माना हू उन शइ ते ॾिसंदा आहिनि उन्हनि में माना बेसब्री बि आहे त छा अॼुकल्ह महिनत करणु फज़ूल आहे मेहनत करण फजूल तो ना है पर हुआ क्या है कि हमारे यहाँ स्पून फीडिंग हो गई है स्पून फीडिंग समझे कि यूं हो गया है कि बस ओवर ए नाइट मुझे सक्सेस मिल जाए सक्सेस भी मिल जाए पैसा भी मिल जाए ये एक हवस हो गई है बहुत जोरदार किस्म की असल में होता था पहले गुलूकार होते थे वो बरसों सीखते रहते थे छोटेपन से लग जाते थे सीख रहे हैं बरसों अच्छा राइटर हैं वो किसी शायर हैं वो किसी के शागिर्द बन जाते थे फिर उसमें मश्क करते रहते थे फिर आगे बढ़ते थे इसी तरीके से कोई भी फील्ड ले लें किसी भी फील्ड को ले लें डॉक्टर्स होते थे कोई ऐसे MBBS नहीं हुआ करते थे डॉक्टर होते थे जैसे हकीम होते थे तो वो उनके पास अतार जो है लग जाते थे दवाई बना रहे हैं पुड़ियाँ देख रहे हैं उनको देख रहे हैं कैसे वो डायग्नोज कर रहे हैं सब चीज़ें ना अब वो सब चीज़ खत्म हो गई है अब वो सोचता है जैसे ही घर में बड़ा होता है सब चीज़ें देखता है बोले ओवर नाइट ये सब चीज़ें मेरे पास भी आ जानी चाहिए बल्कि इससे ज़्यादा आनी चाहिए अगर वालिद जो है गाड़ी फीएट या वो चला रहे मेहरान तो मैं उससे कहीं दुगनी बड़ी गाड़ी चलाऊं उसको कैसे हासिल करूं इसको इसीलिए वो तेज़ी के साथ नेगेटिविटी में जाते क्योंकि पॉजिटिविटी से हासिल करने में ज़रा देर लगती है मेहनत होती है वक्त लगता है ना तो अब वो बोले यार इतने दिनों में वालिद ने 50 साल मेहनत करके ये हासिल किए मैं 2-4 साल में ही ये हासिल करूं या तो फिर ऐसा करते हैं कि जिस फील्ड में हो जै फील्ड में हो आहिन भी वो या तो उन्हीं के छड़े नहीं ना चोदन असा वक्त बस इधर से उधर उधर से उधर उधर से उधर हालांकि पहले क्या होता था कि मिजाज बनाते थे एप्टीट्यूड होता था यार मेरा एप्टीट्यूड इस काम में मैं इधर जाता हूँ और इसमें मेहनत करता जाता हूँ और इसमें महारत हासिल कर लेता हूँ मेहनत महारत में बदल जाती है अब वो नहीं होते अब कहते हैं हमें कहाँ सबसे ज़्यादा चीज़ें मिलती हैं अच्छा अब हम भी इतने जैसा अभी सीधे साहब बताया कि इतने मटेरियलिस्टिक हो गए हैं कि अब पैमाना ये नहीं है कि इसके जहन में क्या है इसके दिमाग में क्या है इसने क्या पढ़ा है अब पैमाना ये घर वालों का भी है कि भाई देखे ना अब मकान ऐसा अच्छा बना लिया उसने अब ये नहीं कहते कि उसका कैरेक्टर अच्छा है उसका उसने देखे पढ़ा लिखा कितना है आपने देखा कितना अच्छा मकान बना लिया मोजाइक वाला मकान है ये है तुम भी तो ऐसे ही करो 2-3 गाड़ियां भी दरवाजे पे खड़ी है ये करो ना तुम अब जब वो ये करने का घर वालों से मिलता है तो फिर वो बोलता है छोड़ो क्या करेंगे उधर जाके फिर यही करो जो कुछ करना है तो असल में पूरा मुआशरा ही हमारा उसकी जो कैरेक्टर बिल्डिंग है ना
वो खत्म हो गई, जिसको किया करते थे लोग बाग बुजुर्गवार बैठकर। अब कोई बुजुर्गों के पास बैठता ही नहीं है, जाके ही नहीं बैठता। सही टीचरों के पास बैठना होता था। मुझे याद है कि हमारे टीचर शाम को बुला लेते थे, एक्स्ट्रा कोई पैसे नहीं लेते थे, कोई चीज़ें नहीं आ रही घर पे आ जाना, हम बता देंगे। अब वो है, वो मसले खत्म नहीं। अब वो घर पे आ जाना, और सही। यहाँ पे तो 200 रुपये देते हो, वहाँ 1000 रुपये देना। सर बस वहाँ वही 1000 जो है ट्यूशन में फिर शामिल हो जाता है, फिर शामिल हो ट्यूशन सेंटर्स जो है ये शुरू हो गए। अब कमर्शियलिज्म हर जगह है। सही। वो नहीं, हमारे उस्ताद थे, आ जाना शाम को मुफ्त में पढ़ा देना। पहले वाकई पहले जे दौर में फ्री जो मना ज्ञान ॾींदो वेंदो, अॼुकल्ह कड़ी सिफारिश आइडियाज़ ते ही पैसा एतिरा हैदराबाद शहर के अंदर बताऊं आपको, मुफ्त के स्कूल बनाए, और ज़्यादातर ये जो गवर्नमेंट हाई स्कूल है गोल बिल्डिंग के सामने, ये बनाया नवल राय ने अपने भाई के साथ मिलकर, हीरानंद के साथ। NH एकेडमी बनाई, ये बनाया, ठीक है ना, 1895-96 में। इसके बाद ये जिसको एल्सा काजी हम यूनिवर्सिटी वाली जो जगह है, सही। ये प्रिपदास ने बनाई, जिसके पीछे आपने कभी सही- देखा होगा उसकी सही, मतलब समाधि वैसे भी। काफी स्कूल्स वगैरह से वो उसने प्रिपदास ने, सही, और सही। ये इससे नया साहब मैं एक कॉल ले लूं, मुझे एक आवाज आ रही है, कॉल हमारे साथ मौजूद है। हेलो अस्सलाम वालेकुम। और सलाम अजी सुबह महिरबानी तव्हांखे तव्हांजे महिमाननि खे। वाके भले ॻाल्हि। कटपर साहब कीअं आहियो? अलाह जा एहसान अजी ख़ैर हो पियो आहे, अलाह जा एहसान दुआऊं। बिल्कुल ठीक है। तव्हां ॿुधायो सऊदी में मौसम कीअं आहे? हिते त इलाही गर्मी आहे। मौसम गरम आहे अजी, पर हिते आहे बिजली वग़ैरह जो बहरान आहे, पर ॾाढी मौसम गरम आहे। अच्छा और बारिशूं वग़ैरह बि न पियूं आहिनि, जेके रमज़ान में पियूं आहिनि, उन खां पोइ वरी बारिश कोन पई आहे हिन महीने में। सही। छा प्रोग्राम में छा चवणु चाहींदा? अॼु हाणे प्रोग्राम त ॾिसूं था, पर इहो सेटेलाइट तव्हांजे चैनल जी सही कान्हे का, सही वो वीक पिया कनि सिग्नल, वो इन करे का ॻाल्हि सम्झ में न पई अचे। हाली त एजुकेशन ते थी ॻाल्हि, एजुकेशन ते त तवजो जेको आहे ख़ासि करे सिंध वारनि जो तमामु घटि आहे। अलाए छो मेरिट जी लताड़ आहे, उन ते तवजो न आहे। ॾिसो था एहतजाज हलनि था पिया, उन्हनि जी जेकी आहे जो एडमिशन जो मसइलो आहे, एडमिशन जा जेके हक़दार आहिनि उहे त ज़रूरु उन्हनि खे हक़ न मिलंदो त उहे त ज़रूरु एहतजाज कंदा। सही पर असां इहा गुज़ारिश कंदासीं त इहा जेको आहे सो तालीम हिकु इंसान जो ज़ेवर आहे। तालीम ऐं सिहत जेको आहे हिन ते तवजो ॾे, ऐं इहो जेको आहे गवर्नमेंट खे गुज़ारिश आहे त हिन ते जेको आहे ठीक है। वॾी महिरबानी कटपर साहब। हमेशह तव्हां जॾहिं बि कॉल कंदा त कटपर साहब जो हमेशह पहिरियों ई फोकस थी हूंदो आहे त सिंध में तालीम कीअं थी थिए, ऐं सऊदी खां कॉल कंदा आहिनि उनखे पहिरियों इहो ई हूंदो आहे त असां तालीम सुधारियो। ॾिसो इशरत साहब, छा तव्हां ॻाल्हि पे कई, मूं तव्हांखे कट कयो। इसी तालीम के हवाले से ही बात हो रही थी कि हमें इस सिलसिले में शऊर आगही, ये सब चीज़ें ज़रूरी हैं, इस माशरे से निकल गई हैं। अब इसको एक दफ़ा फिर सोचना चाहिए, हमारे इदारों को थोड़ा सा कमर्शियल से नीचे आना चाहिए। हमारे कारपर्दाज जो होते हैं ना हुकूमत वाले, उन्हें सोचना चाहिए कि टीचिंग कोई ऐसा प्रोफेशन नहीं है जहाँ आप नाअहलों को भर दें, अहल लोगों को भरें। प्राइमरी टीचर्स ऐसे लोगों को भरें। दुनिया भर में ऐसा होता है जो हाईली क्वालिफाइड होते हैं वो भरते हैं, क्योंकि वो नेशन बिल्डिंग होती है वहाँ से, वो समझाते हैं हर चीज़ों को। अब अगर हम उसमें सब ऐसे ही कर देंगे तो फिर हम रोते रहेंगे, उससे होगा कुछ भी नहीं, इससे होगा कुछ नहीं, बातें करते रहेंगे। खबर सभिनी खे, सब कोई समझे तो, हर कंहिंखे शऊर आहे त ई शइ ग़लति थी थिए, ॻाल्हाए वञे तो हर कंहिं प्लेटफॉर्म्स ते, जीअं हींअर बि असां ॻाल्हि ॿोल कयूं था, त लेकिन इन ते इम्प्लीमेंटेशन्स बिल्कुलु घटि आहे, किथे किथे थिए थी, किथे किथे नथी असल में छा जो मेरिट ते जेकॾहिं मास्तर खणण लॻनि पोइ वोट केरु ॾींदो हिननि खे? ॻाल्हि सही आहे यार। मां नंढो हुउसि, असांजो हिकिड़ो अज़ीज़ हो, उहो एजुकेशन डिपार्टमेंट में तमामु वॾी पोस्ट ते हो ऐं वॾो ज़मींदार हो। मूंसां गॾु हिकिड़े दफ़े बस में सफ़र पई कयईं, रश हुई बस में ॾाढी, त कंडक्टर कोन आयो, असां हेठि लथासीं, हुन सम्झो शायदि मूं टिकेट वठी छॾी आहे। लही पुछी चई सलीम टिकेट वरितई? मूं न छा आयो ई कोन कंडक्टर, छॾियो हलूं। चई ईअं हलिया हलूं बिना टिकेट, बीह रहियो हुते। कैरेक्टर जी ॻाल्हि थो ॿुधायां, हिकिड़ो वॾो ऑफिसर, 18-19 ग्रेड ऑफिसर, 500-600 एकड़ ज़मीन जो ज़मींदार वॾेरो, वो बीह रहियो, या कैरेक्टर बिल्डिंग हुई न, उन रूट जी ॿी बस आई, उन खां 2 टिकेटूं वरितई, उहे फाड़ियईं, पोइ चई हाणे हल था हलूं। ये कैरेक्टर एक और अजीब बात कहूँ आपको, हम बस में बैठते थे, देखा कोई बूढ़ा मानू आया ना, हम फौरन खड़े हुए। एग्जैक्टली। अब मैंने देखा
के पोड़ा क्या सफा जोर पोड़ो भी है ना, नन्ही और दांसी। सब बच्चे बैठे रहते हैं, कोई परवाह ही नहीं करते। अजीब अजीब मसला हो गया है। और फिर हम कहते हैं कि हम तरक्की याफ्ता हो गए, और आलम कैसे तरक्की याफ्ता है? ये सब चीजें तो तरक्की है या मटीरियल तनजुली याफ्ता हो मटीरियल सकते हैं। एक्चुअली या तनजुलिया तनजुलिया है। या सही। किसी अच्छा रोड पे हम देख लेते हैं, अपनी कार में जा रहे हैं, किसी में जा रहे हैं, आदमी बूढ़ा आदमी है, किसी को नहीं बिठालते, मोटरसाइकिल। एक जमाना था कि लोग रुक जाते थे, कहाँ जा रहे हैं आप? सही अञा रांदो वञी के अॻियो बि अची वञनि त चवंदा आहिनि त हारून ॾींदा त हलवा जल्दी जल्दी कर जब पाए। निकितो छो आहे घर खां, तोखे ज़रूरत छा आहे इन वक़्तु निकिरण जी, तूं पाण वेही रहो घर में, अला अला कर, ही सभु शयूं पोइ वाक़ई असांजे बैड बिहेवियर ऐं बैड कैरेक्टर ते मदद करणु घुरिजे असांखे हिक ॿिए जी। सही, अक्सर बिल्कुलु त उते पहिरियों जे वक़्त में काफ़ी मोरल अहिड़ी स्टोरीज़ ऐं अहिड़ियूं कहाणियूं बि मौजूदु हूंदियूं जंहिंमें इंसान जेको आकाश कंहिंजी रस्ते में किरी पवंदी त ॿिया उन्हनि सां गॾु गॾिजी उनखे मदद कराईंदा। मदद ते आउं ज़रूरु तव्हां सां इन ते कंटिन्यू कंदमि, पर हींअर वठंदासीं हिकिड़ो ब्रेक। नाज़रीन इन वक़्तु जो शॉर्ट कमर्शियल ब्रेक इन प्रोग्राम सां ताबुन कयो। सुरहाण चाहे काॾे न वञो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन। नाज़रीन प्रोग्राम सां ताबुन का सुरहाण चाहे जेके नवरिस्तनि खे जोड़े थी, जंहिंजे हर पैक में कैश इनामत मौजूदु आहिनि। जीअं नाज़रीन ब्रेक में मूं इहा ॻाल्हि कई त इंसान जी मदद करणु घुरिजे ऐं इन जो अजुर बि मिलंदो आहे, पाण खे दिली सुकून बि मिलंदो आहे। जी सलीम नसाब, तव्हांजा हाणे ईंदड़ कहिड़ो को किताब आहिनि? हा जी, हींअर मां ॿिनि तफ़सीर हिकिड़ो मौत कयो, तफ़सीर फाज़िलेन जे नाले सां। इहो 1852 में हैदराबाद शहर जो जस्टिस हो, काज़ी हो, सैयद फाज़िल शाह, उन तफ़सील लिखियो क़ुरान शरीफ़ जो तक़रीबन 3000 सुफ़नि ते, ऐं सुफ़नि जी साइज़ बि हेॾी वॾी साइज़ आहे। बहरहाल मां काफ़ी ॻोल्हे उहो ठटे मज़ा उनजो कलमी नुस्ख़ो मूंखे हथायो ऐं उन ते कमु करे रहियो आहियां ऐं उनखे छपाइण जी कोशिशि करे रहियो आहियां इंशाअल्लाह जल्दी। ऐं सिंधी अदबी बोर्ड उन सिलसिले में मुंहिंजो काफ़ी सहकार अच्छा, उन्हनि जी पूरी बायोग्राफी ते टिपे? न बायोग्राफी अलॻि आहे उनजी, उहा त मूं अलॻि रिसर्च कई आहे, उहा मूं रिसर्च कई आहे त आहे, पर उन खां अलावा हुनजो तफ़सीर आहे सॼो क़ुरान शरीफ़ जो, जेको अॼु ॾींहं ताईं न छपियो आहे, कलमी सूरत में पियो हो, किथे ठटे में जामे मस्जिद में कलमी सूरत में। सर ही तव्हां किथे ये हिस्ट्रिकल किताब दी कीअं ख़बर पवंदी आहे त ही शइ पुराणे तौर सां अॼु छा आहे जो हिकिड़ो नॉलेज कीअं मिलंदी आहे? नॉलेज ईअं मिलंदी आहे त जेको माण्हू जंहिं शइ जो ज़ौक़ रखंदो आहे न, पोइ उनखे कुदरत ऐं जेकॾहिं साफ़ नियतीअ सां ऐं हिकिड़ी इश्किया कैफ़ियत में जेकॾहिं माण्हू या सची नियत सां हिकिड़ी शइ सां ज़ौक़ रखे थो त पोइ अलाह ताला उनखे रहनुमाई करे थो, उन लाइ राह खोले थो ऐं रस्ता मिलनि था। इहा कुदरती मूं ॾिठो आहे त उन लाइ कुदरत रहनुमाई करे थी इंसान जी कैपेसिटी में। ऐं इन्हनि कुझु पुराणनि कलमी किताबनि आहिनि, मां अञा मूंखे ॿ टे ॿियूं शयूं ॾाढियूं आयूं त असांजी सिंध में जेका असांजी सिंधी औरत हुई, अॼु खां 400 साल अॻु में हिकिड़ो किताबु लिखियो हुयो मिफ्ताह सलात, उहो इंडिया में 6 दफ़ा छपियो, पाकिस्तान जे माण्हुनि खे ख़बर ई कान्हे हुनजी एतिरी। आयो सिंधी आलिम असांजे पाठ शरीफ़ जो ई हो, ॻोठ जो ई हो, उन मिफ्ताह सलात किताब जो बुनियादु जेको रखियो उहो हिकिड़े शेर ते रखियो। उहो शेर जेको आहे सो एब्रीवेशन्स आहिनि जेके अॼु जे यूरोप में 150-200 सालनि खां यूज़ पिया थिया आहिनि, सिंध में 400 सालनि खां एब्रीवेशन्स यूज़ थींदा हुआ। उन्हनि एब्रीवेशन्स जे हिकु हिकु अखर मां निमाज़ जा फ़र्ज़, वाजिब, सुन्नतूं, सॼी निमाज़ जो पूरो निकिरी थो अचे। उन शेर जे बुनियाद ते हुन उहो किताबु लिखियो ऐं पंहिंजे मुक़दमे में लिखियो अथसि असांजी सिंध जूं मावरूं इहे शेर पंहिंजे ॿारनि नंढड़नि खे यादि कराईंदियूं त जीअं हुननि खे निमाज़ जा फ़र्ज़, वाजिब, सुन्नतूं यादि थी वञनि। त हींअर तव्हां किताब जी ॻाल्हि कई त मां उन हवाले सां जेको आहे सो हुनखे रिपीट कयो थोरो ॻाल्हि खे, त सिंध में हिकु आम औरत जेका जंहिंखे असां चवंदा आहियूं ॼटी आहे या ॼट सिंध जूं औरतूं ॼटियूं आहिनि, ईअं न आहे रूबरू। उन वक़्त में 400-500 साल अॻु में तालीम हुई जेको हिकिड़ी किताब खे हिकिड़ो शागिर्द या को बि इंसान वठे थो, ख़रीद थो करे त हीअ कंहिंजी बायोग्राफी आहे त हिन खां मूंखे काफ़ी सारी नॉलेज मिलंदी सिखण खां। लेकिन जॾहिं हू पढ़णु लॻे थो त काफ़ी मेजॉरिटी में मूंखे इहे शयूं नज़र ईंदियूं आहिनि। अॼुकल्ह उहो सोच समझ शागिर्दनि जी या कंहिं अहिड़े माण्हुनि जी छो न रही आहे जो हिन खे चङी तरह सां सम्झी सघनि, पाण में प्रैक्टिस करे सघनि। देखिए जितने भी किताबें होती हैं जाहिर है कि वो ज़बान में होती है, सिंधी में हो, फारसी में हो, अरबी में हो, बंदा लेता है अपनी चॉइस पे लेता है। नॉलेज नहीं रही लैंग्वेज की, चाहे सिंधी की भी नहीं रही। अब यंग से जितने भी आप शाह साहब का शेर पूछ लें कोई कि
है, उर्दू में भी ऐसा नहीं रहा है, कोई गालिब वालिब कुछ नहीं रहा। सही असल में जब आपकी नॉलेज होगी, जब वोकेबुलरी होगी वर्ड्स की, सही तभी तो आपको पढ़ने पढ़ने में में मजा मजा आएगा। आएगा, सही। क्योंकि मैं राइटर हूँ ना, तो बेहतरीन मैं तो वोकेबुलरी इस्तेमाल करूंगा। अब चांद है, चंडे जी की चांद को 20 तरीके से कहा जाएगा। कोई महर माह कह देगा, कोई चंद्रमा कह देगा, कोई हिलाल कह देगा, कोई, है ना। जब आपको इतनी चीजें नहीं आएंगी तो वोकेबुलरी नहीं होगी, तो आपको मजा ही नहीं आएगा पढ़ने में। जब आपको मजा नहीं आएगा तो फिर आप उसको रख देंगे किताब को, यार ये मजा ही नहीं आ रहा। आपको सही। तो मजा जब लेना होगा मतलब तो आपके कहने का ये मतलब है विकेबरी अल्फाजन जी जेकी ट्रांसलेशन और नहीं, खबर language, में- language। माना, सही कोई भी लैंग्वेज उहा हो, मुताले सां थी जी अचे वजह न, खां मुताले। उहा मुताले सां थी अचे न। मुताले सही। अचे थी। मुतालो घटि जी वियो आहे हलियो, छो जो असां वटि अल्टरनेट्स किताबनि जा काफ़ी कुझु अची विया आहिनि। सही मीडिया आहे या मोबाइल्स आहिनि या सही। अहिड़े क़िस्म जूं शयूं जेके आहिनि ॾिस, उन साहब, करे लिखण जी आदत ख़त्म थी वई आहे। सही। वो जेको न रोमन वोमन में लिखंदा आहिनि, उन्हनि जी आदत ख़त्म थी चुकी आहे, उनको ख़बर ई कान सही हाणे रोमन में लिखियो थो वञे, बिल्कुलु इहा बि ॻाल्हि ॿुधो ये वाली ॻाल्हि आहे, उन्हें लिखण जी आदत ही ॾाढी ख़त्म थी वई बहितरीन आहे। तो जब लिखण जी आदत ख़त्म थी वेंदी तो पोइ वरी उनको पढ़दो छा पढ़ण जा। सही ज़बरदस्त। अच्छा इशरत साहब, तव्हांखे घर जो खाधो घणो प्रिफर कंदा हो या ॿाहिरि जो खाधो? घर त पोइ अॼुकल्ह जा जेके माहौल जेको असांजो ट्रेंड थी वियो आहे त कुझु बि न पचाए ॿाहिरि वठी अचो या ॿारनि खे ॾियो, उन खे कीअं था ॾिसो? देखिए, बाहर जाने खाने के बहुत सारे नुकसान तो हैं। हम अभी जो टेलीविजन के सहारे आप लोगों के साथ देख लेते हैं कि कितना बुरा उनका किचन होता है, किस कदर गंदगी होती है, सही। कैसे थर्ड क्लास घी होता है, कैसा बुरा। अच्छा, बाहर जो प्रेजेंटेशन उसकी बड़ी जोर की होती है, तो हम तो सिर्फ प्रेजेंटेशन देख रहे हैं, हमें क्या पता अंदर कैसे अंदर बनाया जा कहिड़ो रहा है। छा में पचाए अच्छा, खणी था ठीक है अचनि। ना। हम घर में होंगे तो हमें सब पता है कि हम पका रहे हैं, हमारी वाइफ पका रही है, हमारे बच्चे, हमें पता है कि ये कौन सा घी डाल रहे हैं, क्या चीज़ है, कैसी सफाई है, ठीक है ना। तो इसीलिए हम तो घर के खाने को प्रेफर। पर छो पोइ इंसान खे ॿाहिरि जो चस्को हूंदो आहे त ॿाहिरि जो ज़ौक़ हूंदो आहे त चेंज ॿाहिरि जो खाईंदो? इंसान जे ज़हन में आहे न, चेंज हुजे हिकिड़ी चेंज चीज नहीं, मुझे तो ये लगता है, अच्छा उसमें थोड़ी सी गड़बड़ भी हो सकती है, सही, लेकिन बस। मुझे ये लगता है कि घर में अगर अच्छा खाना पकाना नहीं आता हो समझ आ गई ना, सही। तो फिर चलो बाहर मतलब चलो ये यार। जो हमारी बहनें हैं आप उनको कह रहे हो? सही सही नहीं, अगर अच्छा पका, देखिए जो बहनें हैं अगर वो अच्छा खाना पकाएंगी तो तबीयत ही नहीं जाएगी बाहर जाने, बोले नहीं चाहिए वो लेकर आओ भाई, तो ये अब वो लेकर खुद आओ। भी कहती है कि हम खुद भी कहते हैं कि भाई कभी कभार बाहर से भी ले आओ। कभी कभार तो सही। हो सकता है, कभी कभार तो नहीं, लेकिन इसको हम कहते हैं ना टू एंड फ्रो, कभी कभार। सही। लेकिन अगर हर वक्त अगर कोई बाहर जा रहा है तो समझ ले चाहिए बेगम को कि कोई उसके खाने पकाने में गड़बड़ है। सही सही सर, ये वाकई ये शइ माना तव्हां चेंज जिते अचो त इंसान चेंज रहूं। सो तव्हांखे पाण खे माना घणी शइ घर जी कहिड़ी पकड़ वणंदी आहे? पंहिंजी भाॼी घर जी सादी भाॼी जेका आहे उहा वधीक मूंखे वणंदी आहे। तबियतन रुझान मुंहिंजो उन तरफ़ करणो माना भाॼियूं खाइण भाॼी खाइण त बाक़ी भाॼी बि सुठी हूंदी सादगी आहे। में मज़ो आहे, सादगी तमाम सुठी शइ आहे, यकीन मान। सादगी मतलब कपड़ों की हो, खाने की हो, रहने की हो, चलने फिरने उठने, सादगी में मजा है। सादा इंसान जो है वो मजे में रहता है। सही। और जो बनावटी लोग होते हैं, आर्टिफिशियल होते वो हैं, हमेशा उसका है ना- डिस्टर्ब है, परेशान। अच्छा, ये सही। खाने हमारे नहीं है, ये सही। नूडल्स खा लिया, ये क्या है आपके खाने ही नहीं है। सही। ये पिज्जा खा लिया, ये खा लिया, वो ये आपके वाकई, खाने ही असांजी नहीं, पंहिंजी हमारे तरफ- खाने अपने। अच्छा, अब हम पता है क्या, इसमें भी एक किस्म की खास मुनाफकत है। जैसा हम वो मना रहे हैं क्या, सकाफत सिर्फ ये थोड़ी होती है कि हमने कोई चीज पहन ली या सही। ओढ़ ली। सकाफत होती है उथण वेहण, गाल करण, बोल करण, तरबियत शेरों, जहिड़ी शयूं त सही। ओड़ो माहौल पूरा क्रिएट करणो। माहौल पूरा असांजी माहौल। वाकई। आपका खाना आप जाके कह रहे हैं साहब हम तो सकाफत जा रहे हैं और पिज्जा खा रहे हैं, तो भाई ये तो खुद एक सही एक- सही एक वाकई बिल्कुलु। ऐं contradiction है। काफ़ी माण्हुनि खे वॾी वॾी फैमिलीज़ खे मूं ॾिठो आहे त उन्हनि खे अरबियुनि जी ख़बर कोन हूंदी आहे त अरबियूं छा आहिनि, हाँ, उन्हनि खे सही। मेहा जी ख़बर कोन हूंदी आहे त मेहा छा आहिनि, क्योंकि चयो असां खाधो ई कोन्हे। उन्हनि खे सुहांजणे जी ख़बर कोन हूंदी आहे त सुहांजणो छा और आहे। वो कह रहे होते हैं कि हम ये हाँ, नहीं, कॾहिं ये तो ठाधो- ये चीज है हमारी, तो ये चीज है ना, सही। सिंध में तो ये चीजें होती है ना। सही सही छा छा चवंदो सर इन ॻाल्हि ते? अॼु इहा ॻाल्हि सही आहे वाकई। काफ़ी अहिड़ियूं फैमिलीज़ आहिनि त उन्हनि में बि वरी ॻाल्हि उहा ई थी अचे त पैसो जो सोसाइटीअ में अची वियो आहे त किथे त ख़र्चु करिणो आहे न। हाणे माना फुज़ूल ख़र्च फुज़ूल ख़र्च माना। करणी आहे सही। न।
हाणे पिज़्ज़ा ॾिसो त पिज़्ज़ा आहे छा बाज़ार हिकिड़ो नान आहे हुन ते 3-4 बूटियूं रखियूं आहिनि हुन 1000 रुपयो ॾेई था मुंहिंजे बाबा से पाड़ चवंदा आहिनि चई नान वठी आ जंहिंमें बूटियूं बूटियूं विझियल आहिनि ऐं हुन जो असां 1000 रुपयो ॾेई था अचूं सही माना वेस्टेड पर बिल्कुलु छा आहे जो उते वञूं था त अंग्रेजी म्यूज़िक पियो थो हले लॻी पियूं आहिनि हाणे- वेलकम पियो थो थिए ॾाढो सुठे नमूने सां त ज़ाहिर आहे पोइ हिकिड़ो पर इहो अगरि इंसान चेंज चाहे थो त इंसान हिकु दफ़ा लाइफ में ज़िंदगी में न करे पर इहो कॾहिं हिकु बार- कॾहिं त वहाँ थी वहाँ कुछ भी हमारी सकाफत का नहीं होता, सही। कुछ भी नहीं, म्यूजिक भी नहीं होता, सही नहीं होता, हर चीज और हम खुश होते हैं। म्यूजिक समझ में ही नहीं आता पता नहीं बोल क्या रहा है अल्फाज ही नहीं समझ में आते हैं उनके ऐसा लगता है बस जैसे- म्यूजिक तो इंसान बस वो जी- धमा चौकड़ी हूंदी आहे हुन धमा चौकड़ी सही। उन्होंने टाइम कभी पास कभी थी तो वेंदो ऐसा लगता है जैसे इनके घर में कोई मैयत हो गई है, ये चिल्ला रही है पूरी तरीके से, समझ में आया? अल्लाह। ऐसा लग रहा है रोना पीटना लगा हुआ, हमें तो ये लग रहा होता सही। है अब हो सकता और है कुछ यही समझ में आ रहे हो। यही आप देख सर- लें कि पहले जो गाने होते थे उनका एक एक सर हाणे हिकिड़ी ॻाल्हि हिकिड़ी लफ्ज़ मूंखे ॿी बि इन ॻाल्हि थो थिए त बर्गर मूं खाइण जे हद ताईं त ॿुधो आहे बर्गर खाइण जी शइ आहे पर फैमिलीज़ बर्गर थी वियूं आहिनि ऐं ज़िंदगी बि सॼी माना हुननि जी बर्गर थी वई आहे इहो छा आहे बर्गर एक शख्स का नाम, अच्छा वो शख्स शतरंज का बड़ा शौकीन था। सही अच्छा, खाना खाने के लिए तो आदमी को डिस्टर्ब होता है ना, ऐसे ऐसे खाएगा, फिर वो कंसंट्रेट करता था अपने शतरंज पर, नाम उसका बर्गर था। तो उसका जो नौकर था वो बना के ऐसे दे देता था, अब वो देख भी रहे हैं। माना हिकिड़े हाँ, सही तो ये उसकी वजह से बर्गर, यानी अब इसको उसमें ना उसको बोर्ड देखने की आदत है, न मानी कि उधर क्या पड़े, न मच्छी में कंडा कटे वो से। सब उसने बनाया रोल सा, उसको दे दिया बर्गर को। अब वो कंसंट्रेट कर भी रहा है, उसको भी देख रहा है, त पोइ इन जे करे इंसाननि जेके हाई बर्गर- फाई बर्गर थी बर्गर वियूं। थी उन जे नाले। सही ज़बरदस्त आहे इहे ई हाणे इंसान खे सोचणु घुरिजे त ही शयूं खे असांखे पढ़ाए ऐं फज़ूल ख़र्च असांखे न करणु जीअं 1000 रुपए जो तव्हां चओ था त उन ख़र्च था करे छॾियो 1000 रुपए में असां घर में ई माना ऐं हर रोज़ एक वो 5 माण्हू मानी खाई सघूं था घर में घर 8 में। माण्हू ऐं सुठी मानी खाई सुठी सघूं मानी खाई ठेले सघो का था 1 किलो गोश्त आ जाएगा 1000 रुपए का, आराम से सारे घर वाले मजे मजे ये सां। बताओ वो ये इटली की चीज है। हाँ, पिज्जा सही। जो है ना इटली की है, पास्ता भी इटली की, कुछ चीजें हमारे पास स्पेन की आ गई हैं और कुछ चाइना की आ गई हैं, सही। ये जो नूडल्स वगैरह ये चाहिए नहीं चीजें, तो ये तीनों जगह हमारी सकाफत से लगा ही नहीं खाती है। सही। ये खामखा हम अपने बच्चों को इन्हीं खिलाने शइ में। के डाल रहे हैं, इस तरफ डाल रहे हैं, लेकिन ये चीजें ऐं नहीं हिननि हैं। शयुनि में वधीक प्रोटीन से वग़ैरह बि न आहिनि न, जो न, न, इंसान जे बिल्कुलु जेको न। सोच ऐं सम्झ जी सलाहियत जेके पहिरें जे वक़्त जे खाधनि में भाॼियुनि में इहे सभु न्यूट्रिशन हूंदा त उन्हनि माण्हुनि जी सोच बि ॿी हूंदी उन तमाम लोगों हेलो। ने जितने बूढ़े हमारे माँ बाप उनसे बूढ़े उन लोगों ने इन इन्वायरमेंट को देख के ये ग़िज़ाएं तैयार की सही। थी जो हमारे लिए फायदेमंद सही, हैं। बिल्कुल, आगे बिल्कुल। अब दूसरी ग़िज़ाएं जो हम खाएंगे तो हमारे लिए बिल्कुल फायदेमंद सही, नहीं है वो, सही। इससे बचना चाहिए। देखिए कभी कभार तो कुछ भी कर सकता है। सही कभी कभार अच्छा, कुछ हाँ भी जी। अच्छा ऐसा साहब मुझे एक बार और एक जहन में आती है कि हम खुद आजकल की जो जनरेशन में खुद भी ये को इंक्लूड करूंगी तो पानी जो इस्तेमाल घट तो थे तव्हां पाण केतिरो पानी पींदा आहियो हमारे यहाँ वो कैन आते हैं, मेरी बीवी कहती है एक तुम पी जाते हो और एक हम सब मिल के पीते हैं। मैं तो ये अभी एडो देख पानी रहा हूँ, पीना। अभी ये इतना सा रह गया, अभी फिर मैं मंगवाऊँ। तो पानी इंसानी सही। यानी इसको स्किन को फ्रेश सही, रखने के गर्मियुनि जे लिए, लाइ बि ज़रूरी आहे। गर्मियुनि जे लाइ तमाम जरूरी है, इंसानी गुर्दन के लिए भी बहुत सही, जरूरी सही, है, सही। लेकिन बहुत ज्यादा एकदम तेजी से ज्यादा नहीं पीना चाहिए, थोड़ा थोड़ा करके जैसे एक इस्लामिक तरीका भी है तीन गुड़ वही, तीन वही, तीन पीते रहे, तरीके पीते रहे। तीन गुड़ आप, के ये सलीम साहब जिंदगी- तव्हां केतिरो इस्तेमाल कंदो पाणी जो पाणी मां सवेल खां घुरां वठो मूंखे ॾेई कोन्ह इहा ॻाल्हि आहे कि सवेल खां घुरां वेठो त रस्तो ॾे त ईअं न कयो चवंदा तेरी पाणी बि कोन थी पीआरे तव्हां पाण केतिरो पाणी माना यूज़ तक़रीबन 10 खां 12 गिलास 10 खां 12 गिलास हा, सॼे ॾींहं में सही ज़बरदस्त सर प्रोग्राम वक़्तु पुॼाणींदे पहुता त ॿिन्हिनि महिमाननि जी वॾी वॾी महिरबानी मूंखे ॾाढो सुठो कयो मूंखे काफ़ी सारी नॉलेज कई तव्हांजे इल्म ऐं अदब सां त मूंखे पंहिंजी नॉलेज ते इज़ाफ़ो थियो ई थियो हूंदो त असांजे व्यूवर्स खे बि ज़रूरु थियो हूंदो Thank you. ऐं मुंहिंजी दुआ आहे त तव्हां हमेशह ईअं ई इल्म ऐं अदब जूं ॻाल्हियूं ऐं असांजे लाइ जेके तव्हां ॿई बहितरीन राइटर बि आहियो ईअं ई ज़रूरु कुझु न कुझु लिखंदा बि ज़रूरु ईंदा पर हींअर वक़्तु थियो आहे नाज़रीन असांजे प्रोग्राम जी पुॼाणी जो इजाज़त वठंदमि तव्हांखां सुभाणे वरी हाज़िर थींदमि तेसिताईं पंहिंजे ऐं हिन प्रोग्राम लाइ ताबुन कयो सुरहान चाहे जेकॾहिं वरिसनि खे जोड़े थी जंहिंजे हर पैक में कैश इनामात मौजूदु आहिनि तंहिं पंहिंजी होस्ट खे ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़।